नाज़रीन, आवाज़ टीवी पारां 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खां पोइ रतोदेरो में भी सकाफ़ती रंग निखरी पिया ऐं शहरुनि सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन कयो आहे। रिपोर्ट कयो आहे पहलवान जोयो। आवाज़ न्यूज़ पारां 5 डिसंबर सकाफ़ती ॾींहं खे तइलीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान सां मल्हाइण वारे ऐलान खे भरपूर मोट ॾींदे मुनीर पब्लिक हाई स्कूल रतोदेरो इंतिज़ामिया पारां जागृता तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सकाफ़ती वेस पहिरे शिरकत कई। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी गीतनि ते शानदार टेबलोज़ पेश कया, जॾहिं त स्कूल जी इंतिज़ामिया तरफ़ां तक़रीब में आयल महिमाननि खे सिंधी अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया। साईं जी सगा समझ प्यारा बहन धरती ते इसरार जोड़िया साईं सब्जिन सा वंटड़ बूटा बच्चा अंधे से निकला पानी में फिसला अब्बू ने पकेला। आवाज़ टीवी जे तरफा तालीम पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए पियो वञे, छाकाणि त सिंधा क़ौमूं पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा कंदियूं आहिनि। 5 डिसंबर जो ॾींहुं असीं ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं। तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि जेको सिंधी मीडिया तरफ़ां उनवान ॾिनो वियो हो, अॼु उन हवाले सां हिन मुनीर पब्लिक हाई स्कूल में तक़रीब थी ऐं वाक़ई इहा हक़ीक़त आहे त ज़िंद क़ौमूं पंहिंजे सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। टीम के जज़ पेश था करियूं जिन तालीम पिरायो सिंध संवारियो जो उनवान ॾेई 5 डिसंबर ते सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो आहे। असीं बेहद शुक्रगुज़ार आहियूं, असीं 5 डिसंबर ते उन्हनि सां गॾु आहियूं। आवाज़ टीवी तरफ़ां तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान सां अॼु जेको सकाफ़ती ॾींहुं मल्हाए पियो वञे, असीं खेनि जज़ पेश कयूं था, छो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजे सकाफ़त यादि रखंदियूं आहिनि ऐं सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदियूं आहिनि। आवाज़ टीवी जो जज़ थो पेश कयां जंहिं ही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे सिंध जी सकाफ़त ऐं एकता जो ॾियारे लाइ, जंहिंजे हवाले सां जेको 5 डिसंबर ते असां उन्हनि सां गॾु हूंदासीं ऐं असां उन्हनि खे सलाम था पेश कयूं। तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि आवाज़ न्यूज़ जे ऐलान खे साराहींदे स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि चयो त इल्मु इंसान जी टीं अखि आहे ऐं इल्मु पिराए मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघिजे थी। अहिड़े अहम मामले खे सकाफ़ती ॾींहुं तौरु मल्हाइण वारे ऐलान ते असीं आवाज़ न्यूज़ सथ खे सलाम पेश कयूं था ऐं वचन था कयूं त 5 डिसंबर सकाफ़ती ॾींहं ते आवाज़ न्यूज़ जे आवाज़ सां आवाज़ मिलाए रैलियूं कढियूं वेंदियूं। कैमरामैन मुज़फ़र सां गॾु पहलवान जोयो, आवाज़ न्यूज़ रतोदेरो।